तो ये जो है रब्बाई साहब हैं, ये मच्छरों का इलाज जो कि अभी बना रहे हैं। तो ये उस्ताद रब्बाई साहब हैं जो कि आप देख रहे हैं, ये इसीलिए दुआ कर रहे हैं ताकि रात को इनकी जो बकरियां हैं उनको मच्छर ना काटे। हाँ उस्ताद रब्बाई छा पियो करी बाबा? दुई था छा फ़ाइदो छा पवंदो आहे? ना मच्छर वच्छर आहिनि वधीक? ॾाढा आहिनि मच्छर। पोइ छा थो चईं त मतिलबु माना मच्छरदानियूं मिलनि? बाबा तूं कंहिंखे दुआ अर्ज़ु करीं त केरु ॾे तोखे मच्छरदानियूं? अबाए जेको आहे सो रब्बाई साहब आहे, सो हिन जो चवणु इहो आहे त बाबा मूंखे जेको आहे सो मां एॾो ग़रीब मिसकीन आहे, मूंखे मच्छरदानियुनि जी सख़्तु ज़रूरत आहे और जो कि काफ़ी चीज़ों की इनको ज़रूरत है। तो इनके जेको आहे सो काफ़ी मच्छरनि बि खाधो आहे। ऐं ॾिसो था तव्हां अॻु हिन में खून जी कमी आहे, वरी रंधो मच्छरनि हिन खे खाधो आहे। सो हे बाबा वस वारनि खे गुज़ारिश थो करे त बाबा मूंखे जेको आहे सो मच्छरदानी वठी ॾिनी वञनि ऐं प्लस में मुंहिंजे ॿकिरियुनि जे लाइ बि मच्छरदानी ॾिनी वञनि ताकी मां जेको आहे सो हींअर मच्छरनि मां जिन छॾायां ऐं ॿकिरियुनि मां मुंहिंजी ॿकिरियुनि खे बि सुकून अचे ऐं मां बि मच्छरदानी सुम्ही सघां ऐं उन्हनि खे मां दुआ ॾियां। सो हे 3 ॿारनि सां पीउ ज़ईफ़ुड़ो फ़क़ीर मिसकीन ग़रीब रब्बाई साहब जो यूसी चेयरमैन साहब खे अर्ज़ु आहे ऐं तक जे जेके MP में आहिनि उन्हनि खे अर्ज़ु आहे त बाबा मूंखे न रोड न रस्तो का शइ कोन्हे, पर मूंखे बसि मच्छरदानी ॾिनी वञे ऐं बिजलीअ जी त हिन वटि का सहूलियत कोन्हे का, पर वरी बि चए थो ॾींहुं ॾुखियो सो गुज़री थो वञे, राति नथी गुज़रे। सो उन हवाले सां मां इहे वीडियो रिकॉर्डिंग करण जो मक़सदु इहो आहे त उस्ताद रब्बाई के हक़ु ॾिनो वञे ऐं हिनखे मच्छरदानी ऐं प्लस में साईं तव्हांखे ॿियो कहिड़ियूं तव्हांखे ज़रूरतूं आहिनि? बाबा ॿुधा न तोखे कहिड़ियूं ज़रूरतूं आहिनि त ॿुधाए, वीडियो तुंहिंजी मां अपलोड कंदुमि मथे। ॿुधा न, हेॾे मुंहुं कर, हेॾे गला। हा पेट मिले न को हिन जी चए थो मां ग़रीब आहियां, मुंहिंजो कमाइण वारो कोई कोन्हे ऐं मां जॾो आहियां माज़ूर आहियां। उन खां अलावा जेको आहे सो मूंखे मच्छरदानियूं या मुंहिंजो को महीने जो को राशन किथां स्टार्ट कयो वञे ताकी मां सभिनी माण्हुनि के हक़नि में ग़रीबनि जे लाइ दुआ कंदुसि ऐं महिनत कश माण्हू आहे ऐं रब्बाई त हल अॻिते खट थियल त पाण कचहरी कयूं।